अस्सलामुअलैकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां? उम्मीद आहे सभु ख़ैरियत सां हूंदा ऐं ख़ुशि हूंदा। दोस्तों, ड्रामा सीरियल तकरार जे ईंदड़ नए एपिसोड में तव्हां ॾिसंदा त नवाब खान सालूअ खे चवंदो त अगरि तव्हां मूसा जो ख़ैरु घुरो था त मूसा खे ॿुधाए छॾियो, सम्झाए छॾियो त हू जेल खां निकिरण खां पोइ मूं खां पासो करे। ऐं नवाब खान इहो बि चवे थो त न त आउं मूसा खे हिन चकर जेल न पर मौत ॾींदसि। सिजावल खान घणे कोशिशनि खां पोइ मूसा खे जेल मां आज़ादु कराईंदो। लाला ऐं नवाब खान जे ख़िलाफ़ सिजावल मूसा जा कन भरींदो ऐं मूसा ऐं नवाब खान खे पाण में विढ़ाईंदो। सिकंदर सिजावल खान खे इहो ॿुधाईंदो त सुभाणे बहावल खान जे धीअ जी शादी मीर सां थियण वारी आहे। पोइ उते मूसा इहो चवंदो त मीर जी शादी सुभाणे बहावल खान जे धीअ सां न पर मौत सां थींदी, मौत सां। मूसा बहावल खान जे धीअ जी शादी मीर सां कॾहिं बि कोन थियण ॾींदो। दोस्तों, अॼु जे लाइ एतिरो। उमेद आहे त तव्हां सभिनी खे असांजो अॼु जो इहो नंढिड़ो वीडियो पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं पसंदि आयो आहे त वीडियो खे लाइक करणु न विसारींदा ऐं असांजे यूट्यूब चैनल MJ ऑफिशियल ते नवां आहियो त अहिड़े क़िस्म जा वधीक वीडियोज़ ॾिसण लाइ असांजे चैनल MJ ऑफिशियल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे ऑल ते सेट करे छॾींदा, छाकाणि त असां तव्हां सभिनी दोस्तनि लाइ हर रोज़ अहिड़े क़िस्म जा वीडियोज़ खणी ईंदा आहियूं। दोस्तों, मिलंदासीं तमामु जल्द हिकु नए वीडियो में। तेसिताईं माशाअल्लाह।